अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पहिरियां टाउन जे इंतिज़ामिया अदालती हुकूमत थो ॾेई छॾिया। मलीर जे ॻोठनि ते वालार ऐं ॿीहर चढ़ाई ॻोठाणनि जी मुज़ाहिमत बेरिया टाउन जे गार्ड्स जी फायरिंग में MPA सलीम बलोच जे सोट समेत 5 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया। बेरिया टाउन इंतिज़ामिया अदालती हुकूमत जी लताड़ कंदे काठोड़ लॻो ॻोठ कमाल खान जोखियो ते चढ़ाई करे रोड कढण जी कोशिशि कई। ॻोठाणनि मज़ामत कई त बेरिया टाउन जे गार्ड्स मथां फायरिंग कई। पुलिस जो ॻोठाणनि खां केस वठण खां इनकार। नेब सिंध सरकार खां कराची ऐं हैदराबाद में बहराड़ीअ जे डोमिसाइल ते मुक़ररु 1 खां 22 ताईं ऑफिसर्स जा तफ़सील तलब करे वरिता। नेब सिंध जे सर्विस खाते खे लेटर लिखी चयो आहे त कराची ऐं हैदराबाद में सिंध जे समूरनि खातनि में बहराड़ीअ जे डोमिसाइल ते मुक़ररु मुलाज़िमनि जा तफ़सील ॾिना वञनि। शहबाज़ शरीफ़ खे परॾे वञण जी इजाज़त मिली वई। लाहौर हाई कोर्ट शहबाज़ शरीफ़ खे तिबी बुनियादनि ते परॾे वञण जी मशरूत इजाज़त ॾेई छॾी। अदालत शहबाज़ शरीफ़ खे 8 मई खां 5 जुलाई ताईं 8 हफ़्तनि जे लाइ परॾे वञण जी इजाज़त ॾिनी। शहबाज़ शरीफ़ सुभाणे लाहौर खां कतर ऐं बाद में लंदन रवानो थी वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत जो शहबाज़ शरीफ़ खे परॾे वञण जी इजाज़त ॾियण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ समूरा क़ानूनी रस्ता इस्तेमालु करण जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त एतिरो तकिड़ो फ़ैसिलो बि जल्दीअ में नाहे थींदो। मनी लॉन्ड्रिंग में मुलविस शहबाज़ शरीफ़ खे मुल्क खां ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾियणु क़ानून सां मज़ाक़ आहे। शहबाज़ शरीफ़ जो ब्लैक लिस्ट में नालो इमरान जी ख़्वाहिश ते शामिल थियो। अदालत शहबाज़ शरीफ़ जो सफ़री रिकॉर्ड ॾिसी खेसि ॿीहर इजाज़त ॾिनी। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान आवाम खे अटे खंड ते रिलीफ ॾियण बदिरां अपोज़िशन खे इंतकाम जो निशानो बणाए रहियो आहे। कोरोना जी पखेड़ रोकण लाइ सिंध जा समूरा तफ़रीही माॻ ईद ताईं बंदि रखण जो ऐलान। सूबे में कारोबारी मर्कज़ मार्केट्स ऐं शॉपिंग मॉल्स 9 खां 16 मई ताईं बंदि हूंदा। इंटरसिटी बैनल सूबाई पब्लिक ट्रांसपोर्ट ऐं शहरनि अंदरि हलंदड़ गाॾियूं बि बंदि रहंदियूं। सिंध जे घरू खाते पाबंदियुनि जो नओं नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध जे माली हिसे मां कटौती करण वफ़ाक़ जी आदत बणिजी वई आहे। 10 महीननि दौरान सिंध खे NFC जे मद में 90 अरब रुपया घटि ॾिना विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबे में 85% वसीला वफ़ाक़ मां अचनि था, पर वफ़ाक़ सिंध खे NFC जो पूरो हिसो नथो ॾिए। शिया उलमा काउंसिल पाकिस्तान मजलिस वहदतुल मुस्लिमीन जाफ़रिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन पारां गासिब इसराइल ख़िलाफ़ ऐं मज़लूम फ़लस्तीन जी हिमायत में मुर्तज़ा मरकज़ी इमाम बारगाह मां अल-क़ुद्स रैली कढी वई। प्रेमीअ सां प्यार जे परणि लाइ निकितल नौजवान सां जुठ। संदसि पीउ धोखे सां घुराए प्रेमीअ खे गुम करे छॾियो। नौजवान इंसाफ़ लाइ प्रेस क्लब पहुची वियो। सकरन भरिसां ॻोठ जमाल कीरियो जो रहवासी नौजवान मुहर्रम डाहिरी नवाबशाह प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो त ख़ानज़ादी धीउ सखावत पंजाबीअ सां प्यार कंदो हुयुसि। कल्ह असां नवाबशाह जी अदालत में प्यार जे परणि लाइ निकिता हुयासीं त मुंहिंजे पीउ जान मोहम्मद डाहिरीअ फ़ोन कई त मां बि तव्हां सां हलां थो। जंहिं बैदि मूंखां छोकिरी वठी गुम करे छॾी अथई, जंहिं ते हुन वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। जिस्कम नवाबशाह पारां सिंध जे तारीख़ी माॻ लेला जा तड़ ते बासरनि पारां कब्ज़ो करण वारे अमल ख़िलाफ़ सरफराज़ मेमण अली रज़ा ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त तारीख़ी माॻ लेला जा तड़ ते बासर सफ़दर आरई पारां कब्ज़ो करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।